जी सीनियर सहाफ़ी इम्तियाज़ मीर ते हिकु हफ़्तो पहिरियां कातलाणो हमलो थियो, उन में शदीद ज़ख़्मी थिया हुआ। ज़ख़्मी थियण खां पोइ ज़ेरे इलाज हुआ। हिकु ऑपरेशन थियो जंहिंमें 2 गोलियूं कढियूं वियूं। उन खां पोइ जेको आहे उहो टियों ॾियारे हिकु ॿियो ऑपरेशन थियो, गोलियूं कढनि पिया, त उन में हालत जेका आई उहा वधीक ख़राबु थींदी पई वञे। कल्ह वेंटिलेटर ते हुया ऐं कल्ह राति जो 8 वॻे जेको आहे उहो उन्हनि जी इंतकाल थी वियो हुयो, शहीद थी विया हुआ। उन खां पोइ हाणे जमाल इब्राहिम जेका इम्तियाज़ मीर जी रहाशगाह आहे, उन जे ॿाहिरां तॾो विछायो वियो आहे। उन ते शाम 5 वॻे जेको आहे उहो ताज़ियत जनाज़ नमाज़ अदा कई वेंदी। उन खां पोइ तब्दीन कई वेंदी क़ाइदाबाद जे ख़ालिदाबाद क़ब्रिस्तान में। संदसि अमड़ जे पेरनि में उन जी वसियत हुई त मूंखे जेको आहे दफ़न मुंहिंजे अमड़ जे पेरनि में कयो वञे। उन खां पोइ जेको आहे उहो उते हिन जी रहाशगाह जे ॿाहिरां इम्तियाज़ मीर जी रहाशगाह जे ॿाहिरां तॾो जेको विछायो वियो आहे, उते ई ताज़ियत जेका आहे उहा वसूल कई वेंदी। जी।